ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 190 क़िस्त में छा थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो छा 200 क़िस्तनि ते बंदि थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में आख़िरकार एतिरी देर सां एपिसोड छाजे करे हलंदी आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां मां अव्हांखे हिन वीडियो में फर्दर डिटेल ॾींदुसि, पर उन खां पहिरियां अव्हांखे हिकु ख़ुशी जी ख़बर ॿुधायां त नओं ड्रामो अचे पियो असांजी HD TV प्लेटफॉर्म ते, जंहिंजूं मुकमल तयारियूं थी रहियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह जल्द जल्द वो ड्रामो तव्हांजे साम्हूं हूंदो। नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। तमामु ज़बरदस्त अदाकार, अव्हांजा मनपसंद ॼातल सुञातल अदाकार, जंहिंमें अव्हांजा रबन ऐं मीरा ख़ासि करे उन्हनि जो नालो खणणु त ज़रूरी आहे, छो त उहे ज़हर ज़िंदगी ड्रामे जा ऐं अव्हांजा मनपसंद फेमस अदाकार आहिनि। उहे बि हिन ड्रामे में शामिल आहिनि। बहितरीन किरदार सां गॾु अव्हांजे साम्हूं हिकु नए अंदाज़ में ऐं नए अनोखे किरदार सां ईंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामो त तमामु ज़बरदस्त आहे। असांजी दुआ आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामो अञा बि घणो हले, 1000 क़िस्तुनि ताईं हले त तमामु घणो बहितर ई रहंदो। ऐं उनखां अलावा असांजो नओं ड्रामो अचे पियो जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द अव्हांजे साम्हूं हूंदो। ॾिसंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD YouTube चैनल ते। इंशाअल्लाह ही ड्रामो 10 मार्च ते ज़रूरु हिन जी पहिरीं क़िस्त हलंदी। तमामु ज़बरदस्त अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। अब्बास गुल, आज़म जान मेगल, इस्माइल चांडियो, S भट्टी, बिलावल खोखर, महबूब शेख, मोहब कुरैशी, रिमशा शहज़ादी ऐं उनखां अलावा तमामु ज़बरदस्त अदाकाराऊं ॿियूं बि शामिल आहिनि। कहिड़े कहिड़े अदाकारनि जा नाला खणी कहिड़नि जा न खणा, इहा त नाइंसाफ़ी थींदी। बहरहाल अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ज़हर थी वई ज़िंदगी तमामु ज़बरदस्त अदाकारनि सां गॾु अव्हांजे लाइ हिकु ज़बरदस्त ड्रामो आहे, जेको असांजी HD TV जे प्लेटफॉर्म ते ऑन एयर थींदो। इंशाअल्लाह अव्हांखे हीउ ड्रामो तमामु ज़बरदस्त वणंदो। ऐं इन खां अलावा असांजी HD TV जे YouTube चैनल ते प्लेटफॉर्म में ठहंदड़ ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेके दोस्त कमु करण जी ख़्वाहिश रखनि था, जेके चवनि था त असां बि रबन ऐं राणे जीअं तमामु घणा फेमस थियूं, असां बि महिनत कयूं, असांजे अंदरि बि हिकु सलाहियत आहे, असांखे बि मौक़ो फ़राहम कयो वञे। सो नाज़रीन, अव्हांखे मौक़ो ॾिनो वञे पियो। अव्हां असांजी स्क्रीन ते ॾिनल 0302390181 ते WhatsApp नंबर ते पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं वॉइस ॾींदा ऐं गॾु हिकिड़ी फ़ोटो बि ॾींदा त असीं हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। वॾी महिरबानी, पंहिंजो ख़्यालु रखंदा, ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV खे ऐं इंतज़ारु कंदा ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे।